नजर इल्म जादू के बाद जो इलाज। बिल्कुल बगड़ जो खल ना असां मौजूद आहियूं भिट धणी जी दरगाह में। असां मौजूद आहियूं भिट शाह जी बाज़ार में, जिते मुख़्तलिफ़ नए क़िस्म जूं शयूं असांखे विकिरो थींदे नज़र अचनि पियूं। उन में ख़ासि तौर ते हिकु अजीब शइ जेको शख़्स विकिणी रहियो आहे, जेको चवे पियो त आउं हिकु बगड़ जी खल विकिणी रहियो आहियां, जंहिंसां कारे जादू ऐं नज़र जो इलाजु थी सघे थो। ऐं जेका हिकिड़ी खल आहे उहा 10,000 रुपया। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कयूं त संदसि छा चवणु आहे। नजर इल्म जादू के बाद कुछ खपन छोटे थी भाई न 50-100 है भाई यह 10-12 हज़ार जी। हाँ शख़्स मिलियो आहे जेको दावा करे थो त बगड़ जी खल आउं विकिरो करे रहियो आहियां। हिकु ॿियो चाचो मिलियो आहे जेको उनजी निशानदेही करे पियो त इहा बगड़ जी खल न आहे। अचो त हुन सां ॻाल्हायूं। चाचा ही बिल्कुल बगड़ जो खल ना है। हींअर असां हिन टाइम बगड़ के असीं ॾिसूं ई नथा। हिन टाइम यकीनन तव्हां इहो सोचो त हिन टाइम असां माण्हू बगड़ थी पिया आहियूं। हे हिकिड़ो असांजो फन आहे, अटकल बाज़ी बाबा बगड़ जो फन आहे। किथां आयो ही चवे पियो त हिन सां नज़र कारो जादू उहो मुंहिंजा बाबा किथां आयो? केरु चए थो? सुवाल ई पैदा न आहे, सुवाल ई पैदा न आहे। सुवाल बगड़ ॾिसो आहे कॾहिं? न साईं, असां अखियुनि सां ई कोन ॾिठो आहे। अची ॾाढी कयो आहे, असां अखियुनि सां ई बेमुराद खे न ॾिठो आहे।